नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त ठठो सिटी म्यूनिसिपल इंतज़ामिया जी बेध्यानी सबबि गंदगी जे वर चढ़ी वई आहे। सवें घरनि ते मुश्तमिल आबादी वारो भटवाणी मोहल्ला डेरेज नेकाल न हुजण सबबि गटरनि जे वर चढ़ी वियो आहे। केतिरनि ई सालनि खां नालियुनि जी सफ़ाई न थियण करे नालियूं कचरे ऐं मिटी सबबि लटिजी वियूं आहिनि। नालियुनि में गाह ऐं कानारा वॾे तादाद में बीठल आहिनि। पब्लिक प्रेस क्लब ठठो जी टीम जी पहुचण ते भटवाणी मोहल्ला न्यू अब्बासी पाड़े जे रवासिन मोहम्मद आदम अब्बासी, वेकियो मंगणियार, अख्तर मंगणियार, हाजी यूसुफ ऐं ॿियनि साफ़िन अॻियां दाईंदे चयो त हिते केतिरनि ई सालनि खां सफ़ाई न थी आहे, जंहिं जी दां असां TM ठठो म्यूनिसिपल खे कई ऐं केतिरा भेरा लिखत में ॾेई चुका आहियूं। हर रोज़ म्यूनिसिपल ऑफिस जा चकर काटे रहिया आहियूं, पर असांखे ठलनि आसरनि खां सवाइ कुझु बि नसीब न थियो। हिननि DC ठठो ऐं ॿियनि वसवारनि समेत नेब एंटी करप्शन खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे चयो त म्यूनिसिपल इंतजामिया जी करप्शन जी जांच कई वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।